सर्द तर थिए थो। जेकॾहिं हिन खे ख़ाली पेट खाधो वञे त बेहद फ़ाइदो थिए थो, पर चांवरनि सां गॾु उन जो इस्तेमालु नुक़सानकार आहे। मतिलबु चांवर खाइण खां पहिरियां या पोइ हिंदाणो न खाइणु घुरिजे। पुराणे ज़माने ऐं मौजूदु ज़माने जे तबीबनि जो इन ॻाल्हि ते इत्तफ़ाक़ आहे त हिंदाणे खे खाधे खां पोइ खाइणु न खपे। उन सूरत में हिंदाणो नुक़सानु पहुचाए सघे थो ऐं दस्त उल्टी जी शिकायत पिणु थी सघे थी। हिंदाणे खे खाधे खां घटि में घटि 2 कलाक पहिरियां या 2 कलाक पोइ खाइणु खपे। खाधे खां पहिरीं खाइण सां पेट जे सूर जी शिकायत थी सघे थी। हिंदाणो खाइण गर्मीअ वारो बुखार, पेशाब में सूर, पेशाब में साड़ो, यरकान याने साई ऐं गर्मीअ वारनि दस्तनि में मुफ़ीद आहे। हिंदाणो उञ ख़तमु करे थो, खून जे जोश खे थधो करे थो, ख़ुश्क खंघि में फ़ाइदेमंद आहे, पेशाब जी रुकावट खे ख़तमु करे थो, मसाने जी गर्मीअ खे ख़ारिज करे थो, गुर्दनि खे ताक़तवर बणाए थो, कमज़ोरीअ खे ख़तमु करे थो ऐं टीबीअ में पिणु फ़ाइदो ॾींदड़ आहे। हिंदाणे